टोकरी में ज़रई कंपनी पारां आबादगारनि ऐं हावरनि खे आगाही ॾियण लाइ सेमिनार मुनक़द कयो वियो। ज़रई कंपनी जे ऑफिसरनि पारां सारियाले ऐं कणक जी फसल जी पैदावार भाण, निज बिज, ज़रई ज़िंक दवा ऐं जीतमार स्प्रे बाबति मशवरा ॾिना विया। सेमिनार में कंपनी जे ऑफिसरनि, डीलरनि, आबादगारनि ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। ख़बर मूजिबि डोकरी तालुके जे ॻोठ काराणी में ज़रई कंपनी टॉप्सन जे सेल्स ऑफिसर मसरूर बुघियो पारां सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिं में बलूचिस्तान, शिकारपुर, लाड़काणू, नसीराबाद, डोकरी, बाढ ऐं ॿियनि शहरनि जे डीलरनि, आबादगारनि ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ज़रई कंपनी टॉप्सन जे सिंध बलूचिस्तान जे बिज़नेस मैनेजर अमीर बख्श खोसो, सेल्स ऑफिसर मुग़ल सिद्दीकी, साबर मक्सी ऐं ॿियनि आबादगारनि, हारियुनि खे सारियले ऐं कणक जी फसल जी पैदावार, भाण, निज बिज, ज़रई ज़िंक दवा ऐं जीतमार स्प्रे बाबति मशवरा ॾिना ऐं ॿुधायो त ज़रई टॉप्सन कंपनी जो हिकु जदीद ज़हर मौजूदु आहे, जेको स्प्रे ज़रिए सारियले ऐं कणक जी फसल खे नुक़सान पहुचाईंदड़ जीत खे मुकमल तौरु ख़तमु करे थो। ज़रई ऑफिसरनि सेमिनार में मौजूदु आबादगारनि ऐं हारियुनि खे सारियाले ऐं कणक जी फसल जी पैदावार जा तरीक़ा बि ॿुधाया, जॾहिं त आबादगारनि ऐं हारियुनि ज़रई ऑफिसरनि पारां ॿुधायल तरीक़नि में पिणु वॾी दिलचस्पी वरिती। सेमिनार में ज़रई कंपनी टॉप्सन जे मुख़्तलिफ़ शहरनि जे डीलरनि मज़हर कलड़ो, असगर सांघरो, अब्दुल क़यूम टाटड़ी ऐं आबादगार अहमद नवाज़ बुघियो, ज़ाकिर बुघियो, अजमल बुघियो, ज़हीर भट्ट ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।